शहजादपुर शहर खंड रात में तब्दील थी वियो। शहर के मुख्य रस्तनि ते गटरनि ऐं नाला बंद हुअण करे बदबूदार पानी रोडनि ते जमा थी वियो। इहो रोज़ जो मामूल बणिजी वियो। रोडनि ते गटर उथलण, गंदो पानी रोड ते जमा थियण करे ट्रैफ़िक जी रवानगी मुतासिर। वापारियुनि जो सख़्त रद्दअमल। तफ़सीलनि मूजिबि शहजादपुर जे मुखिया रोड जानीपुर खां हज़रत फारूक आज़म चौक, असिस्टेंट कमिश्नर दादूपुर जी रिहाइशगाह, जामे मस्जिद मक्की, दारुल उलूम हुसैनिया लबनियात, बल्दिया ऑफिस शहजादपुर जे साम्हूं, अहले हदीस मस्जिद वटि, तीन तलवार, अल हबीब बैंक इस्लामी, कादिर सोट्र सिंध बैंक, शरीफ टाउन जे साम्हूं गटरनि जी बंदिश सबबि रोडनि ते गंदो पाणी उथलण रोज़ जो मामूल बणिजी वियो आहे। जॾहिं त दारुल उलूम हुसैनिया लबनियात जा शागिर्द बि सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि, जॾहिं त कारोबारी ज़िंदगी बेमफ़लूज थी वई आहे। उन मौक़े ते हाजी ज़हीरुद्दीन, हाजी ग़ुलाम रसूल, सिविल सोसाइटी जे अॻवान पीर सलीमुर रहमान, ताज लोधी, तसव्वुर फारूकी, एडवोकेट ताहिर अली ख़ान ऐं ॿियनि सख़्त रद्द अमल जो इज़हार कंदे चयो त म्यूनिसिपैलिटी जी नाअहली सबबि असांजे दुकाननि अॻियां सेवरेज लाइनूं ब्लॉक थी वियूं आहिनि। हुननि आला अख़्तियारियुनि खे अपील कई आहे त असांखे हिन गंदगी वारे माहौल खां बचायो वञे त जीअं असां पंहिंजे ॿारनि जो गुज़र बसर करे सघूं। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची